अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो डॉक्टर मारवी काज़ी आहे ऐं अॼु मां सोचियमि त मां शिकारपुर जे फोरम तो मां शिकारपुर जी औरतुनि खे स्पेशली मैसेज कन्वे कयां कि मां भी बेसिकली शिकारपुर जी आहियां, डॉक्टर बाय प्रोफेशन, ऐं मां इहो मैसेज ॾियणु चाहींदसि शिकारपुर जी औरतुनि खे कि बराए महिरबानी पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखो ऐं पंहिंजे घर में जेके बि तव्हांजा फैमिली मेम्बर्स आहिनि इंक्लूडिंग मर्द हज़रात ऐं ॿार, उन्हनि जी सिहत जो बि ख़्यालु रखो जेको तव्हां ज़रूरु रखंदा पर हिन सां गॾो गॾु पाण खे एजुकेट कंदा रहो। एजुकेशन जो मतिलबु इहो न आहे कि सिर्फ़ु डिग्रियूं वठो, मतिलबु कंहिं न कंहिं शइ जी ॼाण, कंहिं न कंहिं हुनर जी, कंहिं न कंहिं इल्म जी वठो। ऐं असांजे शिकारपुर जा माण्हू उअं बि माशाल्लाह काफ़ी समझदार ऐं लिटरेट आहिनि। सो मूंखे फ़ख्रु आहे कि मां शिकारपुर जी आहियां ऐं मुनासिबत सां डिसंबर में 2 इम्पॉर्टेंट इवेंट्स अची रहिया आहिनि। उन जी मुनासिबत सां मां हिकिड़ो मैसेज ॾियणु चाहींदसि कि 1 डिसंबर ते वर्ल्ड्स एड्स डे आहे, त इन मुनासिबत सां तव्हां औरतूं शागिर्दियाणियूं ऐं उन खां अलावा टीचर्स ऐं कहिड़े बि प्रोफेशन में तव्हां औरतूं आहियो शिकारपुर जूं, त बराए महिरबानी पंहिंजी स्क्रीनिंग करायो ऐं स्क्रीनिंग फ्री आहे। कोई बि इदारो शिकारपुर जो जीअं स्कूल थी विया, कॉलेज थी विया, स्क्रीनिंग कराइणु चाहिनि था त असां उन्हनि सां बिल्कुलु ताउन करण लाइ तयारु आहियूं। उन खां अलावा ॿियो इम्पॉर्टेंट इवेंट आहे कल्चरल डे, सिंधी कल्चरल डे। त हिन साल सॼी डिसंबर खे मां त डेडिकेट कयां थी पई हेल्थ सेशन्स करण लाइ ऐं हेल्थ अवेयरनेस ॾियण लाइ, जंहिंमें HIV जी इम्पॉर्टेंस, स्क्रीनिंग जी, ऐं उन खां अलावा उन सां रिलेटेड मिथ्स उन्हनि जे बारे में ॼाण ॾियण लाइ मां तयारु आहियां हिन सॼे डिसंबर में। ऐं हिन साल जो सॼो जेको बि कल्चरल डे आहे डिसंबर जो महीनो जेको आहे, सॉरी, उहो मां नाले कयां थी पई हेल्थ अवेयरनेस जे लाइ, जंहिंमें HIV जी इम्पॉर्टेंस, ॿियनि वायरल इन्फेक्शन्स जी इम्पॉर्टेंस, की उन्हनि जे लाइ असांखे छो स्क्रीनिंग करणु इम्पॉर्टेंट आहे, इन जे बारे में सवालात ऐं इन जे बारे में जवाबात ॾिना वेंदा। थैंक यू सो मच। दुआनि में यादि रखिजो।